सोभो देरो लगे ॻोठ खाकी में गुज़िरियल राति खाकी नौजवान इतिहाद पारां ऑफिशियल मीटिंग कोठाई वई। नौजवान इतिहाद जे सदर जी चूंड कई वई। मीटिंग में खाकी नौजवान इतिहाद जे समूरनि मेंबरनि शिरकत कई। इन मौक़े ते खाकी नौजवान इतिहाद जे सभिनी मेंबरनि जी मुतफ़िक़ा राय सां एडवोकेट पसंद अली खाकी खे अक्सरियत राय सां खाकी नौजवान इतिहाद जो सदर चूंडियो वियो। इन मौक़े ते खाकी नौजवान इतिहाद जे सदर ऐं मेंबरनि पारां नौजवान इतिहाद जो मंशूर पढ़ी ॿुधायो वियो। मंशूर में तालीम खे बहितर बणाइण, पंहिंजे ॻोठ समेत आसपास जे ग़रीबनि जी मदद करण, हेल्थ लाइ जदोजहद समेत अहम मामलनि ते कम करण लाइ जदोजहद तेज़ कई वेंदी। नौजवान इतिहाद जे अॻवाननि एजाज़ अली खाकी, सिजाद अली खाकी, असद अली खाकी, शीराज अली खाकी, काज़िम अली खाकी, इमरान अली खाकी, सादिक अली, अमीन अली खाकी ऐं इतिहाद जे ॿियनि चयो त असीं पाण में हिक थी पंहिंजे ॻोठ समेत आसपास के इलाइक़नि में ग़रीबनि जे बचड़नि जी तालीम ऐं हेल्थ लाइ ॾींहुं राति महिनत कंदासीं ऐं मिसकीन मारूअड़नि जी कानूनी ऐं इख़लाक़ी मदद लाइ हर वक़्तु हर मुमकिन मदद करण लाइ तयारु हूंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची